नाज़िम खबरनि अपडेट जो सिलसिलो जारी है। हिते अफ़सोसनाक ख़बर शेयर कंदा हलूं त पीपी एमएनए जावेद शाह जिलानी जो भाउ ऐं अॻूणो एमएनए सईद परवेज़ अली शाह जिलानी लाॾाणो करे वियो आहे। सईद परवेज़ शाह जिलानी जी जनाज़ा निमाज़ मंझंदि 2 वॻे अदा कई वेंदी। सईद परवेज़ शाह जिलानी जे ओचितो लाॾाणे ते इलाइक़े में सोग छाइजी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां शेयर कई पिया। पीपी एमएनए जावेद शाह जिलानी जो भाउ ऐं अॻूणो एमएनए सईद परवेज़ अली शाह जिलानी लाॾाणो करे वियो आहे। सईद परवेज़ शाह जिलानी जी जनाज़ा निमाज़ मंझंदि 2 वॻे अदा कई वेंदी। सईद परवेज़ शाह जिलानी जे ओचितो लाॾाणे ते इलाइक़े में सोग छाइजी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां शेयर कई पिया। पीपी एमएनए जावेद शाह जिलानी जो भाउ ऐं अॻूणो एमएनए सईद परवेज़ अली शाह जिलानी लाॾाणो करे वियो आहे। सईद परवेज़ शाह जिलानी जी जनाज़ा निमाज़ मंझंदि 2 वॻे अदा कई वेंदी। सईद परवेज़ शाह जिलानी जे ओचितो लाॾाणे ते इलाइक़े में सोग छाइजी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां शेयर कई पिया। पीपी एमएनए जावेद शाह जिलानी जो भाउ ऐं अॻूणो एमएनए सईद परवेज़ अली शाह जिलानी लाॾाणो करे वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। ख़ैरपुर मां धरती टीवी जे रिपोर्टर शिराज शाह जिलानी खां। जी शिराज, अपडेट कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पंहिंजो पीपल्स पार्टी एमएनए सैयद जावेद अली शाह जिलानी जो नंढो भाउ ऐं अॻूणो वज़ीर आला सिंध सैयद क़ाइम अली शाह जो जेको आहे सो भाणे जो सूबाई वज़ीर जेको आहे सो सैयद परवेज़ अली शाह जिलानी पंहिंजो लॻभॻि 70 साल जी उमिरि में जेको आहे सो ख़ैरपुर में पंहिंजे घर में हिन फ़ानी जहान में जेको आहे सो लाॾाणो करे वियो आहे ऐं जंहिंजी जनाज़े निमाज़ जेको ॿुधाए थो वञे त 3 बजे जेको आहे सो अबाणे कब्रिस्तान ख़ैरपुर में अदा कई वेंदी ऐं जेको आहे सो तॾो एमएनए सैयद जावेद अली शाह जिलानी जे जेको आहे सो हाउस ते कयो वेंदो ऐं सैयद परवेज़ अली शाह जिलानी जी जेको आहे अचानक विछोड़े ते ख़ैरपुर जे समूरे इलाइक़े में हिन वक़्तु जेको आहे सो सोग छाइजी वियो आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पंहिंजो सैयद परवेज़ अली शाह 1988 ऐं 1990 में जेको आहे सो जेकी इलेक्शन थी उन में जेको आहे सो एमएनए थियो ऐं वफ़ाक़ी वज़ीर बि थियो ऐं 1993 में जेको आहे सो एमपीए जी इलेक्शन कटे सूबाई वज़ीर थियो ऐं पंहिंजो खोड़ सारी स्कीमूं ऐं नौकरियूं 1988 ऐं 90 में जेकी इलेक्शन थी हुई थी उन में जेको आहे सो पीर साहब पागारे खे जेको आहे सो हिन घणे मार्जन ते जेको आहे सो इलेक्शन हाराई ऐं संदसि जेको पुटु आहे पंहिंजो जर्नलिस्ट शहज़ाद शाह जिलानी जेको आहे सो चवणु आहे त बाबा परवेज़ शाह पंजाब वियल हुयो ऐं राति जेको आहे सो देरि सां मोटियो ओचितो जेको आहे सो हुनजी तबियत ख़राब थी पई ऐं पंहिंजो डॉक्टर मोहम्मद हुसैन अबर खे जेको आहे सो असां घुराएसीं जे चेकअप कयो ऐं दवा ॾिनी ऐं हुन चयो त कराची मां जेको आहे सो वधीक टेस्टूं करायो पर शहज़ाद शाह जेको आहे वधीक चवणु हुयो त बाबा खिलंदे जेको आहे सो मोकिलायो आख़िरी जेकी नसीहत कई त जेको आहे सो निमाज़ पढ़ियो। जी महिरबानी शिराज शाह जिलानी तफ़सीलनि जे लाइ।